But if I lay down and I play dead and I stay dead, baby, you'll get sick of being the monster out of my head, under my bed. Think you're something out of my nightmares, standing right there. But if I lay down and I play एंडिंग देने हलो हलो करें आए आए करने ओके वालेकुम मुंहिंजो नालो आहे मुर्शिद तव्हां ॾिसी रहियो फन विद सिंधी यूट्यूब चैनल अॼु को व्लॉग जेको आहे स्पेशल व्लॉग त नथा चई सघूं पर अॼु को व्लॉग जेको आहे बाइक जे नाले आहे छो त बाइक खे 5 महीना थी विया न ट्यूनिंग कराई आहे न कुझु वग़ैरह सर्विस बि न कराई सर्विस हाणे विच में कराईमांसि इलाही गाॾी ख़राबु थी वई आहे चेन कवर बि वग़ैरह हर शइ इलाही शयूं ख़राबु थी वेंदसि ॿियो वरी टांकी ऐं साइड कवर असुल टांकी ऐं साइड कवर विझराईंदोमांसि उहे जेको न विझरायामांसि छो त डुप्लीकेट पियल अथसि मुंहिंजे भाउ वटि हुई पहिरियों इहा बाइक हाणे मुंहिंजे नाले थी आहे त उहो वरी असुल विझराईंदोमांसि बाक़ी तव्हांखे अॻे हली ॾेखारियां थो त गाॾी में कहिड़ो सामान पवंदो हे साईं गाॾीअ जो इंडिकेटर हिकिड़ो भॻल आहे इहो इंडिकेटर ऐं हीअ साईं चेन कवर ख़राबु थी वियो अथसि इहो नओं पवंदुसि वरी हीअ जेका मीटर जी तार हूंदी आहे मीटर जी तार उहा बि ख़राबु अथसि ऐं हीअ त तालो हरू भरू लॻो हुओसि इहो बि कढाईंदोमांसि अॼु हीअ ॻाल्हि आहे इनशाला इहो सामान वग़ैरह कढाईंदोमांसि ऐं हलूं था शहर पोइ अॻे हली उते था मिलूं थैंक यू So if I play dead, will you regret everything that you did, that you said? I don't think you understand what you're doing, and my heart's black and blue from the bruising. I feel like when I'm with you I'm losing. I feel like you think that this amusing, sitting there gaslighting and confusing. Was it me? Is it me? Am I deluded? I'm the one who's always sorry. खेरपुर पुॼी वियमि खेर सां अमीअ खे छॾिणो हुयो पोइ हिते मामा जे घर मां अमी अमी गॾु आई हुई सो मामा जे घर छॾिणो हुयो ऐं मामा जो वॾो घर मज़ाक पिया एॾो मामा जो वॾो घर न आहे होॾे पोइ हिते आहे अॻे निकिरी आयमि सो वीडियो करणी हुई असुलालो इहो मूंखे ॾिसणो हुयो त हारून बि ख़राबु हुयो सो हार ॿुधायो थोरो हारून हुयो ऐं हे वरी टांकी आहे सो ॿधी आयो आहियां सो हूअं खणी न पई सघां पोइ हाणे वरी हलूं टांकी वग़ैरह चाढ़िया आहियूं ट्यूनिंग करायूं उते हली मिलूं था चङो खेर असां दुकान ते त पुॼी वियासीं पर चाचू पहिरियों ई हिकु गाॾी खोलियूं वेठो हुयो वरी मां चाचूअ खे चयुमि त ॾिसी वठो मां वरी गाॾीअ खे त ओॾे वरी छोकिरे खे मोकिलियईं चई टांकी ऐं साइड कवर खोलियसि सो हीअ खोली रहियो आहे ऐं हाणे बसि गाॾी खोले रही हाणे खुली वई आहे टांकी बि लाहे छॾी अथई साइड कवर लाहे छॾिया अथईं हाणे ओरिजिनल CD वारा जेके मां खणी आयो हुउसि उहे विझंदुसि उहे मथां हणंदुसि चाचू ख़ुदि चाचूअ खे मां चयो आहे उहे टांकी हणी ईंदव टांकी साइड कवर वरी साईं खे चवां मथां गद्दी चाढ़े ॾींदा पर विच में हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि थी पई चाचूअ चयो तव्हांजे बैटरी में पाणी न आहे बैटरी में पाणी त मां विझां पर बैटरी लो आहे सो पाणी विझराए ऐं बैटरी फुल कराइणी पवंदी इन विच में वरी हू पुराणी टांकीअ में तेल हुयो पेट्रोल पंप पेट्रोल सो उन मां पेट्रोल कढायो चाचू जो शागिर्द पेट्रोल कढियो सो वरी इन में कढी वरी हुन नईअ में हयोसीं वरी मां वियुमि 5 बैटरी वारनि वटि वियुमि त उन्हनि चयो त असां बैटरी न कढंदा आहियूं साइड वारे खां बैटरी कढाए सो साइड वारे वटि आहियूं तो साइड वारे बैटरी कढी ॾिनी हीअ कढी रहियो आहे आधार नालो भला छा अथसि फरहान नालो हुयसि बाबू जो सो उन कढी ॾिनी त वरी बैटरी वारनि वटि वियुमि त बैटरी वारे वरी खोले वरी उन में पाणी विधो वरी पाणी विधो त वरी उते ॿियो फॉल्ट निकिरी पियो उन वरी चयो त बैटरीअ में हिकु तार जेका रेड कलर जी आहे उन तार खे टुको लॻंदो छो त उहा निकितल आहे उहा सेट न थींदी सो वरी उहो ओॾां टुको हराइण में हुयो अधु टुको पियो हणे अधे बहस घणो ई कयो 50 रुपए ते बसि हलो 50 रुपए ते टुको हणी ॾिनई त मोकिलियो पर 1000 में विझी जॾहिं हेॾे आयासीं पाणी विझराइण ऐं बैटरी चार्ज हराइण त वरी उन चयो ॿिए वटि खुलराए आहे उन वटि खुलराए आहियां पूरी ॿुधी मां त वरी चए थो टाको हणाया टाके वारे वटि वियो त टाके वारे चयो 50 रुपए वठंदोमांइ उन ॾे वियो 50 रुपए टाको हणायो आहे 1000 जो कढी ॾिनोमांसि चई मूंखे खुलिया कराए ॾिए मां चयो बाबा खुलिया मिलनि ई नथा चेक करे आयुमि त मिलिया न त मूंखे हिते ई खपनि मां चयो भाउ ॾेई थो वञां मां मोटी अची ॾियां थो त चई न साईं हिते ई खपनि मां चयो बसि पोइ हाणे यकीन कयो न कंहिं ते चई न यकीन कंहिं ते न हिते छॾे वेंदा आहिनि पैसा न ॾींदा आहिनि मां चयो बसि हाणे मां अचां थो
असां ताईं बैटरी चार्ज थी वठे, बैटरी चार्ज थिए गाॾी में विझाए मां तव्हांखे पैसा ॾियणु अचां। हीअ असां उन्हनि जहिड़ी बैटरी मां रिचार्ज थिए थी गाॾीअ जी, पर इहो ॾसूं था माना यकीन कंहिंजो कंहिं ते न आहे, छो त हिते सभु को ईअं आहे, हली चली कमु हलाए थो। तो अलाह केरु कंदो कि बैटरी विझणा आहियूं, पोइ वरी अॻे मिलूं था। टाटा बाय बाय। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मोबाइल ऐं चेन कवर सभु कुझु मटाए छॾियो अथऊं, पर अञा बि इलाही आहे। हिन भाऊ वारनि जी गाॾी मुंहिंजे करे कमु बीहारे छॾी अथऊं। उहो वारी गाॾी तयारु आहे, बसि अॻियों ब्रेक सेट थींदुसि, पोइ अॻियां ब्रेक सामान उहो थी पियो आहे। मसइलो इहो आहे त हाणे वरी मानीअ करे प्रयोग करणो, त मां बि चयोमांनि मानी खाई वठो, इलाही टाइम थियो आहे, पोइ वरी ॻाल्हायूं था। पिया खाइनि त मां वरी अंदरि बोर थियो, मां तॾहिं ॿाहिरि निकिरी आयुमि था। ॿाहिरी मौसम कीअं लॻी पई आहे, ख़तरनाक मौसम लॻी पई आहे। हाणे मां बि तंग थी वियो, पर तव्हांजे करे व्लॉग थो ठाहियां। ऐं मुंहिंजो बि शौक़ु आहे त व्लॉगिंग शुरू कयां, त डेली लाइफ ईअं व्लॉग ठहंदो आहे। इलाही गर्मी हुई, तकलीफ़ थी वियो आहे, पोइ तक़रीबन 12 वॻे आयो आहियां, 4 थियण वारा आहिनि, 4 कलाक थिया आहिनि मूंखे हिते गाॾी सेट कराईंदे, पर अञा ताईं न सेट थी आहे। बसि कलाक करे सेट थी वञे त वरी वापसी कयूं। अमीअ होॾे मामा ॾे अमीअ खे छॾियां, हुते खणणो आहे अमीअ खे, वरी पोइ टाटा बाय बाय कंदासीं। अगरि व्लॉग पसंदि आयो त लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब कजो। थैंक यू वेरी मच। अगरि तकड़ में हलियो आयुसि, पर पोयां टांकी ऐं साइड कवर, पोइ हाणे ॿीहर वियो हुअमि, टांकी साइड कवर खणी आयुमि। हीअ आहे मुंहिंजे मामूअनि जो घरु, उहो साम्हूं मामा यामीन बीठो आहे। सो जल्दी त वापसि अची वियुमि, सो हाणे वरी पोइ मिलूं था। हाणे मां घर थो वञा, मामूअ ॾे पोइ मिलूं था। मामूअ ॾे वञी मूं अॻे थोरो वॉश कयोसीं। हीअ डेयरी मिल्क ऐं नोविटा ऐं हीअ साईं अंडा दर्जन। सुबुह यूनिवर्सिटी वञणु शुरू कंदासीं, सुबुह यूनिवर्सिटी खुले थी त अंडा खाई वेंदासीं। ऐं डेयरी मिल्क वरी मुंहिंजे मामे जे पुट जो बर्थडे आहे ज़ैन जो, हुनखे गिफ्ट कंदुमि, सो खाईंदो। ॿाहिरि आहे डेयरी मिल्क ते हली वेंदुसि। थैंक यू। अॻे ॾिसूं था। इहा एंडिंग आहे ज़ैन, हलो हलो करेन आए करन ओके। हा इहो ज़ैन हुयो मामा यसन जो पुटु, मौसन जो पुटु, जंहिंजी बर्थडे हुई, जंहिंखे मां चॉकलेट गिफ्ट कयुमि। बसि हाणे वञण जी आहे तयारी, अमीअ खे सॾु करायां थो घरों, पोइ टाटा बाय बाय। अगरि वीडियो पसंदि आयो त लाइक कजो, शेयर कजो, सब्सक्राइब कजो। ये वीडियो पसंद जहिड़ो तो ना है, पर चल जाएगा। खुदा हाफिज़।